नाज़रीन जेके ख़बर आई है तो आज सिंध गैर कानूनी कमन में मुलविस ख़ासि तौर ते मुनशियात फ़रोशी जी सरपरस्ती करण जे इल्ज़ाम में 50 पुलिस अमलदारनि खे जिन में इंस्पेक्टर्स बि आहिनि, 15 थाणनि जा SHOs आहिनि, कॉन्स्टेबल्स आहिनि, सब इंस्पेक्टर आहिनि, मुख़्तलिफ़ थाणनि जा कराची, हैदराबाद, लाड़काणो, मीरपुर ख़ासि, सखर ऐं लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ रेंजिस जा जेके अमलदार आहिनि ऐं मुख़्तलिफ़ थाणनि ते ड्यूटी करण वारा पुलिस एहलकार आहिनि। सिंध पुलिस कानून लागू कंदड़ इदारो आहे, इनखे कानून लागू करिणो आहे, पर सिंध पुलिस अक्सर ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, ॿुधी वेंदियूं आहिनि, पर काफ़ी अरसे खां वठी सिंध पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ अहलकारनि अमलदारनि जूं जेके लिस्टूं आहिनि उहे बि जारी कयूं वेंदियूं आहिनि, जिन में उन्हनि खे ॼाणायो वेंदो आहे त इन्हनि खे गैर कानूनी सरगर्मी ख़ासि तौर ते मनशियात जे विकिरे जी सरपरस्ती करण जे इल्ज़ाम में मुअतल कयो पियो वञे। सिर्फ़ु मुअतल कयो वेंदो आहे, पोइ जवाबु लिखी ॾींदा आहिनि, पोइ उनखां पोइ कार्रवाई छा थींदी आहे, उनखां पोइ छा थियणो आहे, उन्हनि जे लाइ छा थियणो आहे, इहो सॼो सिलसिलो हलंदो आहे। मनशियात जेका आहे उहा नासूर आहे, ईअं सम्झो त नसुल तबाह करे छॾींदी आहे। असां वटि सिंध में मनशियात आम तौर ते मिलंदी आहे, जीअं आम खाधे पीते जूं शयूं मिलंदियूं आहिनि त मनशियात बि ईअं ई मिलंदी आहे हर घिटी, हर शहर में। कहिड़ो शहर, नंढो शहर हुजे, वॾो शहर हुजे, ॿियो कुझु तव्हांखे मिले न मिले, उहे चवंदा आहिनि फ्रूट मिले न मिले, पपीतो मिले न मिले, पर तव्हांखे मनशियात ज़रूरु मिली वेंदी। सिंध पुलिस छा पई करे? सिंध पुलिस जूं जेके पंहिंजी रिपोर्ट्स आहिनि, हाणे ईअं न आहे त सिंध पुलिस में सभु जो सभु करप्ट कामोरा वेठा आहिनि, सिंध पुलिस में ज़रूरु कुझु ईमानदार माण्हू बि हूंदा, पर अक्सरियत जेका आहे उहा सिंध पुलिस जी या सिंध पुलिस जो जेको मोराल आहे उहो बिल्कुलु नाकारी साबित थी चुको आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध पुलिस जेका आहे उहा साबित थी चुकी आहे त क़ानून लागू करण वारो इदारो इलाही खोड़ सारियूं जेके आहिनि गैर कानूनी सरगर्मियूं उन्हनि में हू मुलविस हूंदा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त सिंध पुलिस जे अंदरि सियासी मुदाख़लत केतिरी आहे। हिकु वॾे अरसे खां वठी इहो बि मौज़ू बहस हेठि रहियो आहे त सिंध पुलिस में सियासी मुदाख़लत तमामु घणी आहे। सियासी मुदाख़लत जे करे ई जेका पोस्टिंग बदिली ट्रांसफ़र थींदी आहे, सियासी तौर ते उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, ॼण त ईअं लॻंदो आहे त किथे न किथे हुकुमरान धुर जी इहा का मिलिटेंट विंग आहे। कॾहिं कंहिं ते केस कराइणो आहे, कंहिं ते चढ़ाई कराइणी आहे, जेको बि कराइणो आहे गैर कानूनी तौर ते उहो सिंध पुलिस खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे सियासी मुदाख़लत केरु ख़तमु कंदो ऐं सियासी मुदाख़लत छो आहे, इहे ॿ वॾा सुवाल आहिनि। सिंध पुलिस जे अंदरि कारियूं रुढूं मौजूदु आहिनि। हाणे सिंध पुलिस जो ई पंहिंजो नोटिफिकेशन आहे, हुननि पाण इहा रिपोर्ट जारी कई आहे त 15 SHOs समेत उन्हनि नाला बि ॾिना आहिनि, उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे ऐं गार्डन में जेका ऑफिस आहे सिंध पुलिस जी उन में उन्हनि ब्लैक कंपनी जे हवाले करण जो हुकुम बि ॾिनो आहे। उनखां पोइ छा थींदो अॻिते हली इहा ॻाल्हि या ख़बर छा थींदो, लिखत में कुझु सवाल जवाब थींदा, कुझु इंक्वायरी थींदी, उनखां पोइ उहा ख़तमु थी वेंदी। हाणे जेके माण्हू मुलविस आहिनि, जेके माण्हू मनशियात फ़रोशी में मुलविस आहिनि, जेके माण्हू मनशियात फ़रोशनि जी सरपरस्ती कनि पिया, उन्हनि जी पकड़ थियणु घुरिजे। असां वटि मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि जेके मनशियात फ़रोशी ऐं हथियारनि जी स्मगलिंग जे हवाले सां तमामु घणा मशहूरु आहिनि ऐं कुझु थाणा अहिड़ा आहिनि जिन जे लाइ चयो वेंदो आहे त उन थाणे जो SHO ॼण त SSP खां बि वधीक पावरफुल हूंदो आहे, छाकाणि त उते गैर कानूनी कमु तमामु घणो थींदो आहे ऐं उहो ॿिए तरीक़े या सिधनि लफ़्ज़नि में पाण इहो चऊं त उहो कमाई वारो जेको ज़रियो आहे या कमाई वारो थाणो हूंदो आहे त उते उहो SHO तमामु घणो पावरफुल हूंदो आहे। हाणे गैर कानूनी सरगर्मियुनि में जॾहिं पुलिस मुलविस थी वञे त पोइ अमन मान वारी सूरत हाल जो त अलाह ई हाफ़िज़ आहे। असां वटि भुंगल ऐं अगवा जूं वारदातूं ॼण त उहो बि हिकिड़ो बाज़ाब्ता तौर ते उहो हिकिड़ो कारोबार ठहियलु आहे। पुलिस जे थ्रू केतिरा ई केस आहिनि, पुलिस जे थ्रू उहे भुंग वठंदा आहिनि धाड़ेल ऐं उन खां पोइ उहे सॼो सिलसिलो हलंदो आहे। जॾहिं बि अॼु ताईं का कार्रवाई थी आहे, ऑपरेशन बि कशमोर कंदकोट में, घोटकी में, शिकारपुर में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन्स बि हलनि पिया, पर उहे ऑपरेशन जेके आहिनि उहे बिना नतीजे ख़तमु हूंदा आहिनि। पुलिस ऑफिसर्स असां सां ॻाल्हियुनि जे दौरान इहो इक़रार कंदा आहिनि त असां वटि एतिरी जदीद टेक्नोलॉजी न आहे जेतिरी धाड़ेलनि वटि आहे। उन्हनि वटि कीअं थी पहुचे पाण ॿिए दफ़े हिन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर
हाणे जेके क़ानूनी तौर ते जेके माण्हू उहे ज़ाहिर थी विया आहिनि ऐं जांच में ज़ाहिर थियो आहे त उहे मनशियात फ़रोशी जी सरपरस्ती कनि पिया ऐं ग़ैर क़ानूनी सरगर्मियूं ख़ासि तौर ते जेका ग़ैर क़ानूनी हथियार आहिनि उन्हनि जी स्मगलिंग में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि जी पकड़ थियणु घुरिजे, उन्हनि खे सिर्फ़ु मुअतल न करणु घुरिजे पर उन्हनि खे सज़ाऊं बि ॾियणु घुरिजनि। सो उमेदु कयूं था त ईअं थींदो ऐं जेका सियासी मुदाख़लत आहे उहा रोकी वेंदी, उहा घटाई वेंदी। जेसीं ताईं सियासी मुदाख़लत सिंध पुलिस मां ख़तमु नथी थिए तेसीं ताईं अमन अमान चैलेंज बणियलु हूंदो, अमन अमान वारी सूरत हाल जीअं जो तीअं साॻी रहंदी ऐं जेके ऑपरेशन आहिनि उहे बि नाले मातर थियनि था, उन्हनि में बि के कार्रवायूं नथियूं थियनि, माण्हू राजूणी ज़रिए बाज़ियाब थी अचनि था, भुंग भरे बाज़ियाब थी अचनि था, पुलिस जेका आहे उहा कार्रवाई नथी करे। थींदो ईअं आहे, स्टोरी हिकिड़ी सालनि खां वठी ॿुधाई वेंदी आहे त उन मुग़वीअ खे हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं मुंतक़िल कयो पियो वियो त पुलिस सां मुक़ाबिलो थियो ऐं उनखे छॾे फ़रार थी विया। अॼु ताईं गिरफ़्तारी न अची सघी आहे अमल में का बि। सो इहो सुठो सवण आहे, लिस्ट जारी थी आहे पर हिन जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थियणु घुरिजे। इहे सॼी सिंध पुलिस में इहे सिर्फ़ु 50 एहलकार ऐं अमलदार न आहिनि, तमामु वॾो तइदादु आहे ऐं उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।